हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरु? तव्हांजी ख़िदमत में अॼु नई वीडियो सां हाज़िर थिया आहियूं। हीअ वीडियो बेसिकली चौमासे जे हवाले सां आहे। सावण जा मींहं, बरसाति ऐं अॻियनि 10 ॾींहंनि में सिंध जी मजमूई सूरत हाल मींहं जे हवाले सां कहिड़ी बीहंदी, उन जे लाइ वीडियो ठाहियूं था। पर तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ फॉर्म्स ते क्वेश्चन सुवाल थींदा रहंदा आहिनि त हिते मींहुं छा थींदो, केतिरो पवंदो, कॾहिं पवंदो, कहिड़ी कुंड खाईंदो, घणियूं फुणियूं पवंदियूं, वग़ैरह वग़ैरह। हीअ डिटेल्ड वीडियो आहे मींहं जे हवाले सां। ईंदड़ 10 ॾींहं सिंध जी मौसम कीअं रहंदी। पहिरें मरहले में मजमूई सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं ऐं आख़िरी वीडियो जे हिसे में पाण थर में खिवण जे किरंदड़ जेका वाक़िया थियनि था पिया, उनजा सबबु कहिड़ा आहिनि, उन ते पाण ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं। अॼु ख़ैर सां 27 जुलाई आहे, छंछरु ॾींहुं। सुभाणे 28 तारीख़ खां थर मां हिकु सिलसिलो इंटर थींदो सिंध में। जी शिदत काफ़ी सुठी ऐं बहितरु हूंदी। सम्झो त 28, 29, 30, 31, 4 ॾींहं मजमूई तौर ते सॼी सिंध में लॻभॻि सुठे मींहुं पवण जा काफ़ी बहितरु इम्कान आहिनि, जंहिंमें सभई इलाइक़ा अची वेंदा घणे भाङे। थर हुजे, लाड़ आहे, ठटे जो कोहिस्तान इलाइक़ो, कराची, दादू, काछो, उत्तर सिंध, जेकबा, सखर, शिखाब, भरोड़ी खां वठी लाड़काणो, खैरपुर, विचोले जा इलाइक़ा, नौशहरो, नवाबशाह, सांगढ़, हैदराबाद, मजमूई तौर ते हर जाइ ते बहितरीनु मींहुं पवण जा इम्कान आहिनि। अच्छा, इहो सिलसिलो जेको हींअर तक़रीबन राजस्थान जे मथां हितां बीठो आहे, उहो 2 हिसनि में तक़सीम थी वेंदो। जेको मेजर पार्ट आहे, यानी मज़बूत सिस्टम आहे, उहो पंजाब में एंट्री कंदो। ऐं पंजाब जे जेके उभरंदा हिसा आहिनि, लाहौर, शेखुपुरा, गुजरात, झेलम वग़ैरह, उभरिया छा चइबो आहे, उभरंदा ऐं उतरिया इलाइक़ा, उन्हनि में त बाक़ाइदे ज़बरदस्त तूफ़ानी मींहं पवंदा ऐं 200 मिलीमीटर ताईं मींहुं पइजी सघे थो ईंदड़ 10 ॾींहंनि में पंजाब, जंहिंमें जेको आहे चुनाब दरिया जे कैचमेंट एरिया में ख़ासि तौर ते बाक़ाइदे मींहुं पवंदो। उनजे करे चुनाब दरिया में ॿोॾ ईंदी ऐं उहो पाणी घणे भाङे कुझु न कुझु सिंध में रूप अचंदो। सिंध में जेकॾहिं ॾिसिजे त हिते माना इहे 4 ॾींहं हिकिड़ा सिस्टम, पहिरियों सिस्टम हलंदो। कहिड़ा 4 ॾींहं? 28, 29, 30, 31 जुलाई, ठीकु आहे। उनखां पोइ वरी 3 ॾींहं मींहुं कोन्हे को। पोइ वरी 4 अगस्त, 5 अगस्त ते बि हिकिड़ो ॿियो सिलसिलो अचे थो पियो। मजमूई तौर ते मिलाए करे ईंदड़ 10 ॾींहंनि में सिंध में बि काफ़ी इलाइक़नि में शानदार मींहं वसंदा, बहितरीनु मींहुं पवंदो। ऐं जेके थर जो हालात सुठा न हुया ऐं पाणी जे हवाले सां, मींहं जे हवाले सां फ़सुलु न काए सघिजा आहिनि, उते बहितरु मींहं पवंदा ऐं 100 मिलीमीटर सिंध में कुझु इलाइक़नि में पइजी सघे थो। ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण इंटेंसिफाई कयूं त किथे वधीक मींहुं पवंदो, त हिन वक़्त जी प्रोडिक्शन ताईं उहा चेंज बि थी सघे थी। हैदराबाद ऐं आसपास जे इलाइक़ा, आसपास हैदराबाद कहिड़ा इलाइक़ा आहिनि? हैदराबाद खां उभरंदे टंडरो, अलियार, मीरपुर ख़ासि ताईं, ॾखिण में टंडरो, मोहम्मद खान थी वियो, बदीन थी वियो, ओलह में जामशोरो, कोटड़ी, थाणे, भूला खान ताईं, उत्तर में न्यू सईदाबाद, मटियारी, हाला, इहे सभई इलाइक़ा हिन वक़्त जी पेशे जे मुताबिक़ सभिनी खां वधीक मींहुं उते थो पए पियो, इंक्लूडिंग शहदादपुर, टंडरो, आदम वग़ैरह। उते 100 मिलीमीटर खां बि मथे मींहुं पइजी सघे थो ईंदड़ 10 ॾींहंनि में। इन में इहो न आहे त माना 4 ॾींहं मींहुं पियो वसंदो। जीअं जीअं ॾींहुं चढ़ंदो आहे, यानी 12, 1, 2 थींदा आहिनि, गर्मी वधंदी आहे त सिस्टम डेवलप थींदो आहे ऐं वरी सावण जो मींहुं आहे, किथे घटि किथे वधि, पर मजमूई तौर ते 4 ॾींहंनि में पहिरियों जेको सिलसिलो आहे उन मां काफ़ी बहितरु मींहुं पवंदा। उनखां वरी ॿियो सिलसिलो अचे थो, जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो, अगस्त जे शुरू में या पहिरें हफ़्ते में, उन मां बि काफ़ी बहितरु मींहुं पवंदा ऐं सम्झो त माना ठठ थी वेंदा। फ़िलहालु नुक़सान जे हवाले सां जेकर पाण ॻाल्हि कजे, नुक़सानु जेको आहे, फ़िलहालु जेको 100 मिलीमीटर मींहुं पए थो त माना उमेदु आहे त फ़सुलनि खे नुक़सानु कोन पहुचंदो, मजमूई तौर ते बहितरी रहंदी। जेको 100 मिलीमीटर खां मींहुं मथे चढ़ी वियो, पोइ नुक़सानु थी सघे थो। बाक़ी शहरनि में जीअं हैदराबाद सिटी आहे, मीरपुर ख़ासि आहे, इन्हनि में मींहं जे करे काफ़ी सूरत ख़राबु थी सघे थी, पाणी बीहजी वेंदो, लाइट हली वेंदी, फीडर ट्रिप थी वेंदा। ऐं उत्तर सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उत्तर सिंध में बि सुठो मींहुं आहे, पर जेके अञा वधीक उत्तर बलूचिस्तान जो इलाइक़ा आहिनि, सिब्बी खां वेंदे जाफ़राबाद, नसीराबाद, जलमक्सी, कोयटा ताईं, ऐं खुशदार ओलहंदे पासे, सिंध खां ओलह ते
खुशदार वारे कलात वारे पासे बि बाक़ाइदा सुठा मींहं आहिनि। सो इहो बलूचिस्तान जो पाणी बि ज़ाहिर हेठि लहंदो ऐं वरी उहो ज़ाहिर कंबर जे उलंद हिसे खां थींदो हमर डंड ऐं इन पासे अची सघे थो। फ़िलहालु अहिड़ी वॾी का ख़तरे वारी ॻाल्हि कोन्हे का। सुठो मींहुं ज़रूरु आहे पर नॉर्मल आहे, छो जो पोयों जुलाई महीनो सॼो तक़रीबन मींहुं को ख़ासि न आहे पियो किथे बि को। जीअं चवंदा आहिनि हिकिड़ी ज़मीन में सहप कोन्हे, अञा सहप ज़मीन में मौजूदु आहे। 60, 70, 80, 100 मिलीमीटर ताईं मींहुं पियो बि सही, पोइ बि उहा बचत आहे ऐं उमेद आहे बहितरी थींदी। ऐं उनखां पोइ आख़िरी जेका मां ॻाल्हि करणु पियो चाहियां तव्हां सां, खिवण जे हवाले सां, ठीकु आहे न। काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि त थर में खिवण छो थी किरे पई, मसइलो छा आहे। हाणे इन में 2-3 फैक्टर्स आहिनि जेका मुंहिंजी पंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, थी सघे थो मां ग़लति हुजां, को दोस्त उनजी रहनुमाई या तस्सीह करे सघे थो। जीअं त इन्वायरमेंट में कार्बन डाइऑक्साइड गैस जो मिक़दारु वधी वञण जे करे जॾहिं मींहुं वसंदो आहे त उहो H2O पाणी सां CO2 रिएक्शन करे कार्बोनिक एसिड ठाहींदो आहे, यानी H2CO3 उनजो फार्मूला केमिस्ट्री जे हवाले सां। कार्बोनिक एसिड इन्वायरमेंट में ठहंदो आहे। हाणे कार्बोनिक एसिड बेसिकली छा आहे, उहो करंट खे पास करे सघे थो, उन मां बिजली लंघी सघे थी। ऐं थर जे मथां स्पेशली कोल बर्निंग जे करे, छो जो उतां कोयलो बि निकिरे थो, चार खनि मुंहिंजे ख़्याल में प्लांट बि लॻल आहिनि, त थर जे मथां इन जनरल उहो CO2 जो मिक़दारु सिंध जे ॿियनि इलाइक़नि जे मथां मुक़ाबले में वधीक हूंदो आहे। त जीअं उहो CO2 ते मींहं जो पाणी किरे थो त कार्बोनिक एसिड ठहे थो। कार्बोनिक एसिड में जॾहिं वरी खिवण या बिजली चमके थी त उहा उतां रिएक्शन उतां यानी पास थी करे हेठि ताईं पहुचे थी पई। सो हाणे तव्हां पाण हिकिड़ी शइ ऑब्ज़र्व कई हूंदी त थर में जेके कुझु वॾा शहर आहिनि, मिसाल मिठी थी वियो, इस्लामकोट या नगर पार्कर, शहरी इलाइक़नि में घणे भाङे खिवण नाहे किरंदी। हिकु ॻाल्हि इहा थी वई। थर में जेकी ॿियूं इंस्टॉलेशन्स आहिनि, कोल माइनिंग वारियूं या प्लांट्स वारियूं, उते बि खिवण नाहे किरंदी। सबबु कहिड़ो आहे? सबबु इन जो इहो आहे त उन इलाइक़नि में सर्ज एरेस्टर लॻल हूंदा आहिनि। हाणे सर्ज एरेस्टर छा हूंदो आहे? सर्ज एरेस्टर सम्झो त हिकिड़ी ॾिघी धातु जी या लोह जी तार हूंदी आहे जेका काफ़ी हाइट ते वेंदी आहे, मे बी 30 फुट 40 फुट, या बिजली जा जेके पोल खणी चओ वॾा जेके हूंदा आहिनि 500 kV ट्रांसमिशन लाइन वारा, उनजे मथां बि हिकिड़ी 2 सन्हियूं तारूं ईंदियूं आहिनि। उहे तारूं बेसिकली सर्ज एरेस्टर जो कमु कंदियूं आहिनि। बिजली जो खिवण आहे हर जाइ ते किरी सघे थी ऐं किरंदी बि आहे। मजमूई तौर ते जिते बि धमाको थिए थो, गाज या आवाज़ु थिए थो, उहो खिवण किरंदी आहे। ज़मीन ते कॾहिं पहुची सघंदी आहे, कॾहिं नाहे पहुची सघंदी। जॾहिं ज़मीन ते नाहे पहुची सघंदी, उते गुम थींदी आहे ज़ाहिर हवा में। जेका ज़मीन ते पुॼे थी उनखे सर्ज एरेस्टर जे ज़रिए ग्राउंड कयो वेंदो आहे, यानी कि हाइस्ट जीअं करंट खे पास थियण जे लाइ हिकिड़ो कंडक्टर खपे थो, जिते कंडक्टर मिलंदो उतां उहो पास थी वेंदो आहे। इहो सम्झो त माना सर्ज एरेस्टर या ॾिघी लोही तार जेका आहे, या लकिड़ो चओ या जेको बि चओ, या थंभो चओ या पोल चओ, लोह जो या धातु जो या कंहिं बि कंडक्टर जो ठहियलु, उन किरंदड़ बिजली खे ग्राउंड करे छॾींदो आहे या न्यूट्रलाइज़ करे छॾींदो आहे। उन करे शहरनि में नुक़सानु न थींदो आहे। दुनिया जे हर शहर में, दुनिया जी हर वॾी सुठी नमूने डिज़ाइन थियल बिल्डिंग में सर्ज एरेस्टर लॻाया वेंदा आहिनि, छो जो बिजली किथे बि किरी सघे थी ऐं किरंदी बि आहे। तव्हां ॾिठो न, मींहुं त माना हर जाइ ते पवंदो आहे लॻभॻि। थर में खणी सिंध जे ॿियनि इलाइक़नि खां कुझु मथे मींहुं पवंदो आहे, पर हैदराबाद, कराची, नवाबशहर, सक्कर में बिल्डिंग्स ते सर्ज एरेस्टर बि लॻल हूंदा आहिनि ऐं ॿिया वरी लाइट पोल्स बि हूंदा आहिनि ऐं मोबाइल टावर्स बि हूंदा आहिनि। उहे बेसिकली हिकिड़ो ग्राउंडिंग जो कमु कंदा आहिनि, सर्ज एरेस्टर तौरु कमु कंदा आहिनि। सो थर में जेके ॻोठा माना बिल्कुलु ॻोठ ठहियल आहिनि, जिते शायदि बिजली बि कोन्हे का या मोबाइल टावर्स जी न आहिनि लॻल, ऐं माना खुले में या भिट ते या मैदान ते जानवर वेठा आहिनि, ॿकरियूं, गऊं, रिढियूं वग़ैरह, माण्हू वेठा आहिनि, जीअं बिजली किरे थी ज़ाहिर उते किरंदी, नुक़सानु थींदी, छो ज़मीन उते ग्राउंड जी का फैसिलिटी कोन्हे। हिन जो करंट बिजली जी सूरत में, खिवण जी सूरत में हेठि अचे थो, उनखे ग्राउंड करण जे लाइ उते कुझु बि कोन्हे को, ठीकु आहे। उन करे उते नुक़सानु थींदो आहे। सो इहो काफ़ी दफ़ा मां अॻे बि पंहिंजे फेसबुक पोस्टनि ते बि ॿुधाए चुको आहे, जेके थर में लॻभॻि हर ॻोठ में 2-3 फुट जूं राडूं या लोह जा थंभा या पिलर या मोबाइल टावर या कुझु को बि लोह स्ट्रक्चर, बल्कि तव्हां हीअं कयो त माना बांस जो लकिड़ो हुजे, को ॾिघो वणु हुजे, उन ते लोही राड हणी ॿधी करे
उनखे वरी तार जे ज़रिए हेठि ग्राउंड करे छॾियो, पोइ बि काफ़ी बहितरी थींदी। सो बाक़ी ॿियो को सबबु कोन्हे थर में हरू भरू घणी खिवण जे करे नुक़सानु थिए थो। खिवण जिते किथे किरंदी आहे, पर अॼुकल्ह जी मॉडर्न टेक्नोलॉजी में शहरनि में या वॾनि शहरनि में या कुझु ॻोठनि में या जिते मोबाइल टावर्स आहिनि, जिते कंस्ट्रक्शन आहे, जिते बिल्डिंग्स आहिनि, उते खिवण खे हैंडल करण जो तरीक़ो इहो कयो वियो आहे त उते खिवण खे, किरंदड़ खिवण खे, बिजली खे न्यूट्रलाइज़ कयो वेंदो आहे, ग्राउंड कयो वेंदो आहे। त थर जा ॻोठ इहो उपाउ वठी सघनि था, सरहदी वारा माण्हू उन्हनि जी इहा मदद बि करे सघनि था त उन खिवण खां कीअं बची सघे। सो बाक़ी तव्हांजे साम्हूं मिसाल इस्लाम कोट ऐं ॾीपले इन रेंज में, इन रीजन में जेके कोल प्लांट्स आहिनि या बिजली जी घर आहिनि, कोयले ते ठहंदड़ बिजली जा प्लांट आहिनि, उते बि खिवण किरी सघे थी, पर तव्हां उते कॾहिं ॿुधो कोन्हे त माना खिवण किरी ऐं प्लांट जो नुक़सानु थियो। उन्हनि जेको बि अरेंजमेंट कयो आहे, उहो अरेंजमेंट पंहिंजी मदद पाण ते त तव्हां थर में करे सघो था। सरकार जी उमेदु रखणु अजाई आहे, उहो कोन कंदी। सो उमेदु आहे त कुझु कमु थियो हूंदो ज़ाहिर आहे गुज़िरियल सालनि में, अञा बि टाइम आहे, इहो त ज़ाहिर मींहं पिया पवंदा ऐं खिवणूं पियूं किरंदियूं, उनखे तव्हां न्यूट्रलाइज़ कयो, ग्राउंड कयो, ठीकु आहे। सो इहा मजमूई सूरत हाल हुई खिवण जी, ऐं उनखां पहिरीं जीअं मां तव्हांखे ॿुधायो ईंदड़ 10 ॾींहंनि में सिंध जो मौसमु। सो फाइनली मींहुं पए थो पियो सिंध में, जेका असुलु चोमासो चइबो आहे, सावण चइबो आहे। बहरहाल बदकिस्मती चओ या नसीब भला कोन हुया, सिंध में जुलाई जो महीनो तक़रीबन माना विच वारे किथे किथे मींहुं पियो आहे, हर जाइ ते कोन पियो ऐं थोरो पियो, उहो ख़ासि फ़ाइदे वारो कोन हुयो, किथे चङो पइजी वियो। बहरहाल हे मींहुं घणे भाङे सॼी सिंध में बहितरीनु नमूने वसंदो ऐं उमेदु आहे त बहितरी थींदी ऐं फ़ाइदो ई थींदो, नुक़सानु कोन थींदो। सॼी सिंध में फ़ाइदो ई थिए, नुक़सानु न थिए, बहितर ॻाल्हि आहे। ठीकु आहे, महिरबानी, थैंक यू।